सतनाम सत श्री अकाल। तिसते दूर कहाँ को जाए, तिसते दूर कहाँ को जाए, तिसते दूर कहाँ को जाए, तिसते दूर कहाँ को जाए। उबरे राखन हार धियाए, उबरे राखन हार धियाए, उबरे राखन हार धियाए, तिसते दूर कहाँ को जाए। यह गाल पूरी मन में असां धारण कयूं। सुख मने सुख ॾींदी, पढ़ण समझण लाया, ॿुधण समझण लाया। हे बंदो पढ़ी रहियो आहे, संगत ॿुधी रही आहे। श्री राम समझण लाया और समझण करण लाया। इन त्रिपुटी खे हमेशा यादि रखो, न त ॿुधण जो मक़सदु त न रहियो। छो थो ॿुधे? कोई पुछी विझे छो थो सत्संग में वञे, सत्संग ॿुधे थो छाजे लाइ? ओहो, पाण खे सॼो बेमक़सद करे छॾियोसीं। पंहिंजे सम्झण जे लाइ केरु आहियूं असां, कीअं रहणो आहे संसार में, इहो ई संतनि मां ज्ञान मिले थो। जेकी प्रभु असांखे ॾिनो आहे, हे तन मन बुद्धि चित, हे श्वास श्री राम, हे वाणी, इनखे कीअं सफल बणाइणो आहे, इन जो इस्तेमालु करण जो सिर्फ़ु संतनि मां ॼाण मिले थी। श्री राम, तुंहिंजो लोक परलोक ॿई सवला थी। त हिते साफ़ चवनि था त सुखमनी जे ज्ञान खे हृदय में ध्यान सां ई सुख थींदो न बाबा। सुख जो साधन ज्ञान, दुख जो कारण बस। सुखमनी जा पाठ त वधिया घर घर में थियनि था, ॾाढो सुठो। ॿुधबी पढ़बी तॾहिं त सुण सुण अंधे पावे राह, ॼाण मिलंदी न, प्रेम सां हलनि। हाणे त साफ़ चवनि था, तिसते दूर कहाँ को जाए। हे मुंहिंजा प्यारा, प्रभु सर्वव्यापक आहे, प्रभु सर्वव्यापक आहे, सर्वव्यापक आहे। तूं उन खां भॼी वेंदे काॾे? काॾे वेंदे भाई? काथे प्रभु नाहे। माया खां भॼदे काथे माया नाहे। असां गुरुमुख थियूं। मां जॾहिं प्रशन कयां, जवाब मिली वञे तॾहिं सम्झो हे सत्संग ॿुधी वियो। माया जो दायरो कहिड़ो आहे? जेकी ॾिसण में अचे, जेकी मन जे ख़्याल में अचे, जेकी ॿुधी जी सोच में अचे, इहा माया आहे। भॻवान चयो गीता में, मां इंद्रियनि खां परे, मां मन खां परे, मां ॿुधी खां परे, बाक़ी आत्मा। छड़ी माया जो धन खे सिर्फ़ माया न सॼो धन हिकु माया जो सृष्ट तो हिसो आहे। स्वार्थ परमार्थ खे सिद्ध करण जे लाइ हिकु साधन। संतनि ॾे अचणु वञे, चाहे दुकान ते वञे, घर वञे, रक्षे ते चढ़जे, पैसो खपंदो। श्री राम, धन हिकु सृष्ट तो हिसो आहे। श्री राम, भजन भाव भक्ति हे ॿाहिरियों हिकु सत्संग जो सृष्ट तो हिसो आहे। सत्य संग, जेकी भजन में शब्द हलन था, उन्हनि जे अर्थ खे, उन जे भावार्थ खे व्यक्त करण खे ही सत्संग चइबो। जेसीं उहा ॼाण ई न ईंदी, असां जुड़ंदासीं कीअं? न त पोइ थोरो मनोरंजन थी वेंदो, हिकिड़ो सुठो मनोरंजन थी वेंदो। हिकु सत्संग जो सृष्ट तो हिसो आहे भजन भाव, जेको असांजे दरबारनि में हलंदो। ईअं नाहे त हुन संतनि खे ॼाण न ही, पर घुर्जा हुजे अॻियां पेश कंदा। राम राम, बस संतनि जी दयालता आहे जो असांखे सॼी इहा ॼाण मिले थी। त तिसते दूर अबा कहाँ को जाए, जेकी हे ॾिसण में केसिताईं असांजो दाइरो थींदो, पर मन जी सोच में आकाश पाताल हे सभु मन में केॾा ज्ञान ॿुधंदा, वैकुंठ चंद्र लोक हे हो छा जेके बि ॿुधंदा आहे सभु माया आहे। बसि सभु माया आहे जेका शब्दनि में अचे थी। परमात्मा उनजो वर्णन न थींदो, अदृश्य आहे, अगोचर आहे।
परमात्मा जो गुण ई बचे अथो अगम अगोचर। गम मानो मन जे लख में न अचे, गो मीन्स इंद्रियूं, चर मानो उनजे विषय, जेका इंद्रियुनि जे विषय में न अचे बस परमात्मा अगम अगोचर। ये बस श्रेष्ठ अखर परमात्मा जे लाइ, आत्मा जे लाइ। श्री राम। तिसते दूर कहा को जाए, उबरे राखन हार ध्याय। श्री राम। असांजो उधार थींदो उन रखण हारे खे ध्याईंदासीं, न त असांजी जेका बि संसार जी प्रक्रिया आहे असांजे पोइ जम लागू आहे। छा जम माना? जेको दुख ॾिए। भगवान गीता में चयो अशुभ कर्मनि जो फल ॾियण वारो यम बि मां आहियां, शुभ कर्मनि जो फल ॾियण वारो धर्मराज बि मां आहियां। और संसार में ॿे ॿ पद्धतियूं हलनि थियूं, हिकु सुख जी ॿी दुख जी, टी कान्हे। केरु केतिरो सुखी आहे, केरु केतिरो दुखी आहे, इहा गति बि मां आहियां। दुख सुख प्रभु देवन हा। श्री राम। इन ॻाल्हि खे सम्झी करके त असांजी जेका प्रक्रिया आहे, नानक दुखी आहे सभु संसार, दुख फल आहे, दुख बीज न आहे। असांजी प्रक्रिया ई अज्ञान जी अहिड़ी रहंदी, जो औजार अचे संसार असांजी प्रक्रिया अहिड़ी रहंदी जेका दुखी दुख ॾींदी, दुख ई दुख ॾींदी। असां ज्ञान जी लाइट वठी करके असां विचों निकिरी वञूं, बसि ये संसार में अंधारे में हलंदो, अज्ञान में हलंदो। अंधो खूह आहे संतन सेवा, महाब्याबान जंगल आहे संसार, सॼो भिटकाव ई भिटकाव आहे। महा उद्यान भयान नगर कर मानिया, बाणी सभु कुझु चई हुई। श्री राम। त हिते भॼी काॾे वेंदी मुंहिंजा प्यारा? उबरे राखन हार ध्याय। जाथो तुंहिंजो ॿारणो थिए उन रखण वारे खे ध्याय। ओॾे ध्याईंदे तोखे साईं पंहिंजो रस्तो ॾींदो हलाइण जो। उनखे यादि कंदे तौफ़ीक़ बि उहो बख़्शींदो। उहो नेक मर्द परमात्मा नेक सलाह ॾे, नेक राह ते हलाए, या शक्ति बि उन सां मिलंदी, तॾहिं असां हली सघंदासीं। भॻवान रामायण में चयो जॾहिं शुभ कर्मनि ते हले तॾहिं सम्झ मुंहिंजी कृपा आहे, जॾहिं अशुभ कर्म थिए तॾहिं सम्झ माखां थियो। ईअं समेत तोखे शर्मसार ईंदी, और शुभ कर्म पाण न समेत अहंकार थी पवंदो। न, प्रभु जी कृपा सां थिए थो। श्री राम। छो जो गुण सभु प्रभु जा आहिनि, अवगुण सभु असांजा। हे प्रभु तो में सब गुण, सब अवगुण में गुण नहीं कोई, मां में सब अवगुण। हे अवगुणनि जो संसार, हे खान आहे परमात्मा गुणनि जी खान। तिसते दूर का को जाए, उबरे राखन हार ध्याय। असां चाहियूं त दुख न अचे असांखे, त असां ज्ञान में अचूं, प्रभु जी शरण में अचूं, असांजो उधार थींदो। अॻिते साहिब चवनि था, निर्भव जप, हा निर्भव जपे सकल भव में, निर्भव जपे सकल भव मेटे, निर्भव जपे सकल भव मेटे। ओ प्रभु कृपा ते प्राणी छूटे, कृपा ते प्राणी छूटे। श्री राम राम, श्री राम राम। सुंदर श्याम श्याम, सुंदर श्याम श्याम। आप कृपा ते प्राणी छूटे, निर्भव जपे सकल भव मेटे, निर्भव जपे सकल भव मेटे। निर्भव जपे मुंहिंजो हृदय चए तो शायदि इनकार कोन थींदो। हितां जो सत्संग ॿुधल हिकु हिकु शहर खे सुधारे वञे। तव्हां न कयो ॿी ॻाल्हि आहे, वरना इहा शायदि रही सघंदा हुआ। जेतिरो त सत्संग ॿुधो थो, अगरि इहे वचन खणी वञो, कंहिं माई जे ॿार खे भउ थो थिए, गुरुसेवक सॼो चढ़ी था पाइनि, वरी 3 ॾींहं छा लाइ सुरायो, ॾींहुं राति गाॾियुनि में, 2 ॾींहं हिते, ॿार खे भउ थो थिए, अंदरि नथो वञे, हेसि ताईं अची वञा, हुनखे चओ वागुरु जप वञ। भगवान जे हिकिड़े नाले सां भउ ख़तम, चिंता ख़तम, शोक ख़तम। उनजे लाइ बुद्धि भगवान असांखे ॿुधी ॾे। न चई सघंदो, कॾहिं गुरमुख बणबो, कॾहिं असांजो शेयर कंदो, कॾहिं समाज जी शेवा थींदी संसार जी। छा न ॿुधो आहे, कहिड़ी बि शइ रहियल आहे। निर्भव जपे यकीन जी शाहिदी आहे। हिते खून थींदा हुआ,
हिते जॾहिं लपो हणनि पिया हिन आश्रम में बहरूमल मुखी पियो ॿुधाए त माई जी बाहि निकिती आहे चूड़ियुनि सां हिते सेठी मूंखे चवाए मोकिलंदा आगे घुमण न वेंदा कयो मां कंहिंखे लखनि वारनि खे कोन चयो तूं हिते सुम्हंदो कर ख़ल्क पिया हूंदासीं बाउंड्री वाल बि कान हुई अरे बाक़ी सत्संग छाजो आहे भॻवान जो आसरो छाजो आहे निर्भव जपे सगल भाव मिटे प्रभु कृपा ते प्राणी छुटे प्रभु जी इहा कृपा आहे तूं जपींदे ओॾे लाइट मिलंदी न तलबहू त मिलहू तूं जंहिंजी तलाश कंदे अवसि मिलंदो राम तोखे सिर्फ़ु तलब पैदा करणी आहे उहो त मिलियो ई पियो आहे पाण ई त ईंदमि हो त पर पुछां बग़ैर छा मतां चवे बलोच कमीनी मां कीअं न थियो आप मेल ले हो त मिलियो पियो आहे जब ते शरण तुम्हारी आए तब ते दुख गए बस छोड़ो मां शरणागति अचां हो त वेठो ई वेठो आहे तोखे घुर्ज आहे मुंहिंजी सब कुछ ब्रह्म आहे ब्रह्म दिसे ब्रह्म सुनिए सब ब्रह्म दृष्टि आया पर तोखे जिज्ञासा नाहे तोखे विषय ई नाहे राम तुंहिंजो निश्चय ई नाहे त तुंहिंजो संबंध हुन प्रभु सां जुड़ंदो ई की हुजे बि ब्रह्म कख मूल ई कोन्हे घुर्ज पैदा कयूं जिज्ञासू थियूं श्री राम निर्भव जपे सगल भव मिटे प्रभु कृपा ते श्री राम हा जिस प्रभु राखे तिसो नाही दुख जिस प्रभु राखे तिसो नाही दुख नाम जपत मन होवत सुख नाम जपत मन होवत सुख जिस प्रभु राखे तिस नाही दुख जिस प्रभु राखे तिस नाही दुख जिस प्रभु राखे श्री राम प्रभु हर वक्त रखे का हर एक जो रखे का असां सां गॾु ई गॾु उहो आहे असां उथूं था वेहूं था हे श्वास हलनि था असांजा अंग हलनि था पर असां उनखे रखियक बणाईंदासीं त असांखे दुख छो ईंदो दुख छो ईंदो राम जिस प्रभु राखे तुस नाही दुख नाम जपत मन नाम जे जपण सां सुख ई सुख आहे नाम जी शरण वठो अंतर्मुखी सदा सुखी तजमन ॿाहिरि गत भरतरी महाराज तजमन ॿाहिरि गत अंतर्गत सुख लेत सुख चाहियूं था अंदरि वञो पोइ दुखी बि असां सुखी आहियूं पर मन ॿाहिरि आहे असां सुखी बि दुखी आहियूं सुख वारनि जा गहारा हवार वठो वञे छड़ो ग़रीबनि जी झूपड़ियुनि में कोम घुमंदा वॾनि जे बंगलनि में बि घुमंदा छा हवाल राम हा नाम जपत मन नाम खे जपींदे तोखे दुख जो नर दुख में दुख नहीं माने तूं मर्द तरियां जो दुख हूंदे दुख खे मन न रिपीट न कर न प्रभु कृपा संत टेऊंराम केॾियूं सुंदर सिख्या ॾेई विया श्री राम जो बनावे आ प्रभु तव्हां पर व्यक्ति जे तरफ़ां प्रकृति जे तरफ़ां जेकी तुंहिंजे मथां अची वञे सा भली सदाई रज़ा रज़ा जो लफ़्ज़ मन सां ऐं शरीर सां न आहे जा बना प्रभु तव्हां पर राज़ी रहो जा बनी सा है भली यूं सदा मुख सां तॾहिं ॻाल्हाईंदो जॾहिं कोई साम्हूं वारो हूंदो न भली भली चवंदा वेंदो हवा कीअं परमात्मा जी दया आहे कृपा आहे इन खां मथे करे आहे त असां हेठि आहियूं अञा इन खां हेठि करे आहे त पोइ बि छा कयूं आहे असां हेठि सम्झूं था त अञा पाण खां हेठि वारनि खे ॾिसूं मन में संतुष्टि अची वञे श्री राम संतन लाइ केॾा दिलास ॾिना आहिनि तोखे भाग खां वधीक मिलियो आहे चए मूंखे जुती न आहे पर किन खे पेर बि कोन्हनि त राम साईं मथे वधाए त तव्हां मथनि खे ॾिसजांइ उहे केॾा वॾा गंभीर आहिनि जेॾो जेको वॾो आहे ओतिरो गंभीर आहे ओॾो सरल आहे कहिड़ी वृत्ति में आहे फड़फड़ न कर न थोड़े पैसनि में श्री राम हमेशा संतुष्टि संतुष्टि नाम जपत मन चिंता जाए मिटे अहंकार चिंता जाए मिटे अहंकार ओ हा चिंता जाए मिटे अहंकार
मक़सद जो सॼी दुनिया इन ॿिनि जे अंतर्गत हली रही आहे सॼी दुखी इन ख़्यालनि में आहे इन ॿिन्ही ॻाल्हियुनि में मां जो ख़ुलासो कयां थो ध्यान सां ॿुधो इन वचन खे चिंता जाए मिटे अहंकार चिंता जाए मिटे अहंकार जिस जन को कोई न पहुँचन हार जन को कोई न पहुँचन हार जिस जन को कोई न पहुँचन हार जन को कोई न पहुँचन हार चिंता जाए मिटे अहंकार जाए मिटे अहंकार श्री राम श्री राम मुंहिंजी प्यारी मिठड़ी साध संगत बस पाण जो पाण सां मन सां ईमानदार थी रहूं असां बस पाण खे सम्झाइण लाइ असां ॿुधूं श्री राम चिंता जीव खे छो थी थिए हे मासां छो थियो हे छो थी पियो हे प्रकृति छो कयो बरसात ॾाढी वसी काथे ॿेड़ो ॿुढो काथे एक्सीडेंट थियो काथे दुर्घटना थी राम चिंता मां जेतिरो विश्लेषण कंदो वञा श्री राम कराची में सत्संग थियो हे शायदि वेठो बावल साईं समाधन वारा सत्संग ॿुधण आया कराची रहियल हा श्री राम श्री राम जीअं पहुता बस अञा मां बाजो हथ में खयो साईं तव्हां चवंदा बाबा सां ॿुधण आहियो पोइ हितां जो गोपाल जो पुटु हुते गॾु हुई उन वटि आयल हो चयो ॿ वचन ॿ लफ़्ज़ उन चया मां सत्संग पूरो कयो उथे खां पोइ मूंखे खानतन मिलियो अची बलोचिस्तान जो ज़बरदस्त सत्संग कंदड़ असांजे पाकिस्तान में अञा ताईं मौजूदु आहे 94 वरी उमिरि त शिकारपुर जहिड़े शहर जो जेको सिंध में पहिरियों सिंध वरकरी शिकारपुर जा विदेश हुआ उहो शिकारपुर जंहिंमें 504 आस्थान उतां जो प्रेसिडेंट 52 को थी रहियो अञा ताईं आहे भाई चतुरराम गीता संगत उते ॾाढी मशहूर थी वियो 2.5 कलाक संत अरदास करे 100 कलाक धुनी लॻे उहो हुनखे भाईवार हुन सां थियो अची अध्यक्ष नवे जो पाण बि सत्संगी हो उहो थी आयो जन मिलियो अड़े साईं मूंखे तूं किथे वेठे चए मां हेॾो वेठो अड़े तूं वचन ॿ वचन त ॻाल्हाए बाबा सत्संग पूरो थियो मिलिया जीअं संगत मिले पई भंडारो चई साईं तव्हां जो हे वेद ॿुधाए छॾियो ॿियो अञा मूंखे ॿुधाइणो आहे भई मां छा ॿुधायो चई तव्हां चयो न साईं जेकी कमु न थिए प्रभु इच्छा जेकी कमु पूरो थिए श्री राम प्रभु कृपा जेको कमु असांखे शरीर मां जाॾे बि वञूं पूरो थिए प्रभु कृपा जेको न थिए प्रभु इच्छा चिंता ख़तम अहंकार ख़तम मां हे कयो हिते प्रश्न खड़ो थींदो हे छो न कई 5 प्रोग्राम रथे में हेॾो छो मोटी आहीं हेॾो कमु छो न थी तुंहिंजे हथ में थियो साईं मने न मने ठहियो सुभाणे जो मां हेॾे इंडिया अचिणो एयरपोर्ट ते आयसि उते मोकिलाइण आयो साईं हाणे ॿ वचन चयो भली मां तुंहिंजे मुंहं मां ॿुधां मां छा ॿुधायां हाणे हिन जी अञा त जहिड़ो आहे एॾो ॾुखियो बंदो जो 83 में असांजो संतनि सां पाण सां जोड़ियो 73 में त 74 में मुंहिंजो गिड़ियासीं वञणु छो हिकिड़ो भगत नालो होसि उनजी भेण जो विहांउ असां ढकमुंशी थी रहियो मनायो हुते त मां चवां पियो इन विषय खाधे ते निकिती भई असांजा संत त वरपाईंदा हुआ अहिड़ो ॾुखियो ख़र्च इहो थिए चए चङो थियो अहिड़नि संतनि जो मूंखे हेॾे दर्शन न थियो चङो थियो अड़े असांजा शुद्ध गुणी शुद्ध सतोगुणी संत जंहिंखे भगत साहिबु धाम सॾे वियो धाम हिते उनखे तशरीफ़ ॾी पिया जिते भॻवान जो प्रगट थियो हाणे उन जो ठपो हाणे उहो बंदो साॻो श्री राम मां ॿई पासा ॿुधाया छा मुतासिर अखर में त चवांसि पियो हाणे 2 अखर ॿुधाए माना एॾो कटर वेशमूं एॾो सत्संग जे रूप वठंदड़ त मूंखे उते रोई थो चए साईं हिन खे चयो असां मनाइण वञूं हे असांखे शब्द ॿुधाए अचे हिन जे लाइ एयरपोर्ट ते मूंखे चयो मां 2 शब्द ॿुधाए त हिते रोई करे हिन जे लाइ चए पियो पिछाड़ी उहो बंदो माॾे मनाइण आयो हे पासो असांजो ॾिठो ई हुन जवान कोन्हे अञा ताईं बि
माॾे पने मनाइण आयो मां चवण मां त कारतक में निकिरंदो कोन आहियां हिते सांगे सां पहिरियों कारतक थियो आहे चई राधे जी बाह साईं मां हिनखे घुरायो राज चयो मां भॻवान कलाक में करे आयो सत्संग में श्री राम चिंता जाए इन ॿिन्ही जे अंतर्गत हली रहियो आहे न संसार हे छो थियो सवाइ दुखी थियण जे कुझु थींदो चओ पियो चिल्लाए पियो जेको थियणो आहे थियो छा थियो इन में तोखे कुझु माना मिले त सम्झो अॻिना इहा असांखां न थिए राम ॿियनि जे मथां सर्टिफिकेट न ॾिजे हिन सां छा थियो जंहिंसां जेको थियणो आहे थींदो वाह वाह पाल ब्रिटन रमन ऋषि जे अॻियां वेठो आहे जॾहिं 42 जी जंग आहे लॻणी आहे 40 खां शुरू थी जीअं 65 जी जंग 5 अगस्त को ॾींहुं कश्मीर खां शुरू थी आख़िर 6 सितंबर शुरू थी वई महीनो जुड़ी पए हली बखी पए तीअं 40 खां उहा जंग बखी पए 42 में वार लॻी पर रमन ऋषि खां पाल ब्रिटन पुछे थो श्री राम साईं हे वार जहिड़े जो बन ॾे चइबो आहे जंग जी हालत अलाए छा थींदी श्री राम हेॾो दिमाग़ वारो माण्हू चइयो बसि रमन ऋषि हिकिड़ो अखर चयोसि तुम अपनी सोचो छो छा थियो तूं पंहिंजी गण कर बाबा श्री राम दीवान साहब जे खीसे मां बि रमन ऋषि जी पॉकेट बुक निकिती अंग्रेजी दीवान करमचंद जे खीसे मां श्री राम मुंहिंजा प्यारा चिंता जाए मिटे अहंकार जॾहिं इहा वृत्ति बणिजी वई तिस जन खां कोई न पहुचन हार चिंता ख़तम अहंकार ख़तम जेकी कमु पूरो थिए इहो ॿई खणी वेंदो न जूं ॻाल्हियूं हितां प्रभु कृपा करे बस जेकी कम थे प्रभु कृपा जेकी न थे प्रभु इच्छा चिंता जाए मिटे अहंकार चिंता जाए मिटे अहंकार जिस जन को कोई न पहुचन हारो जिस जन को कोई न पहुचन हारो चिंता जाए मिटे अहंकार सिर ऊपर ठांडा गुरु या वृत्ति पर हथ काथों ईंदी वाह वाह सिर ऊपर ठांडा गुरु सूरा 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 नानकता के कार्य पूरा नानकता के कार्य पूरा नानकता के कार्य पूरा नानकता के कार्य पूरा सुखमनि सुखमृत प्रभु नाम सुखमणि सुखव्रत प्रभु नाम आ भगत जना के मन विश्राम भगत जना के मन विश्राम श्री राम राम श्री राम राम आ सुंदर श्याम श्याम सुंदर श्याम श्याम सुंदर श्याम श्याम सुंदर श्याम श्याम आ भगत जना के मन विश्राम भगत जना के मन विश्राम आ भगत जना के मन विश्राम भगत जना के मन विश्राम सुखमनि सुख अमृत प्रभु नाम सुखमनि सुख अमृत प्रभु नाम श्री राम श्री राम श्री राम श्री राम प्रदूषण शुद्ध करण जो मुख्य साधन इहो आहे भगवान जो नालो हीअं वायुमंडल शुद्ध थी वञे श्री राम श्री राम शब्द ही परमात्मा आहे बाबा ॿिए कहिड़े भॻवान खे ॻोल्हींदासीं पंहिंजो पाण ते महिरबानी करणी आहे इन जहिड़ो हृदय प्रफुल्ल थियण जो ॿियो कोई साधन कोन्हे श्री राम श्री राम श्री राम बस हाँ
मन खे शांत रखूं, इंद्रियनि खे, मन खे, बुद्धि खे। मां छोटी सी कथा ॿुधाए वठां हिकिड़ी वेदांत जी। हिकु जल्दी में राजपुत्र जे मन में ख्याल थियो मां शांति प्राप्त कयां। मिलदी कंहिं संत मां सुबुह जो उथियो, क्रिया कयईं, नाश्तो खाधई, कंहिं दोस्त जे घरां थी करके मथे पहाड़ी ते हिकु संत वेठो, उते पहुची वियो। श्री राम वेनती कयईं, साईं मूंखे शांति प्रदान कयो। खपे न शांति? हा। चई पुट तूं कमनि खां ई वांदो कोन थो थिए, शांति कीअं मिलंदी? साईं मां कम ओहो चई हिन महिल ताईं तूं हज़ारे कम कया आहिनि। वाइड़ो थी वियो, झटको अचीसि। पर हाणे जंहिं ॾे शांति वठण आवा उहो जेकॾहिं चए थो त हवा में कोन थो ॻाल्हाए, थोरो महसूस करणो आहे, त छा थो झटको ॾे? त चवणो पइजियुसि साईं मां ॿियो कमु त कोन कयो आहे। सुबुह जो उथियुमि, पंहिंजे शरीर जी क्रिया लाथमि, हितां थी करे मां नाश्तो खाधो, दोस्त वठां थी हितां आयुमि। श्री राम घणा भेरा अखियूं हलियूं, घणा भेरा पेर हलिया, हिते महसूस थींदो हिन महिल ताईं तूं इंद्रियनि खां हज़ारे कम करके हिते पहुतो आं, शांति बस हिते चुप अचे हिकदमि बस उते जो उते ई। अरे शांति त अंदरि पई आहे, असां हथ सां खोए रहिया आहियूं न। राम हरे संत वटि आयो, चवनि दया कयो शांति। चई पुट हथनि जोड़ण सां शांति मिलिया त गुरू अंगद खे एतिरा वरी शेवा कान करणी पई। सतगुरनि मां इहो दर्शाइनि था, पुट आत्मा में शांति परफुटजी रही आहे, आनंद परफुटजी रहियो आहे। तूं अंदरि वञ त साध संग मिल करो आनंद। हिकु आनंद जो पासो ॿियो लफ़्ज़ कोन्हे धार्मिकता दुनिया में। राम हर शइ जो आबद शब्द आहे, पर उहो आनंद मिलंदो साधन जे संग मां। और गुण गावो प्रभु, उते अची गुण गायो त परमानंद जी प्राप्ति थी। बस परमात्मा आत्मा जे ज्ञान खे हृदय में धारण सां जे एकाग्र मन थींदो, तीअं तीअं शांति वहंदी। श्री राम शांति रहंदे 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 आनंद जी अनुभूति थींदी। इहा ई जीवन जी सार्थकता आहे। ॿियो कहिड़ो ख़ुदा खे ॾिसणो, कोई वस्तु व्यक्ति थोड़ी आहे जो ॾिसण में ईंदी, उहो अगोचर आहे, उहो अगम। बस सिर ऊपर ठांदा गुर सूरा, गुरु पूरन गुरनि जो गुरु परमात्मा आत्मा असांजी। श्री राम उनजी कृपा थिए शल असांजे किरण अंतःकरण ते मन ते पए। चाहे गुरु जा वचन बि असांजे मन रूपी सिर ते रखणा। हिननि जी कोशिशि न कयो मथे ते हथ रखो, कोन थियो हयाती जे पेरे पवंदे गुज़रियासीं, कुझु बि न मिलंदो। इन परंपरा खे मटियूं, संत खे रस्ते में कॾहिं बि पेरे न पऊं। कोई बि संत हुजे, कोई तव्हांजे दिलि में न कंदो। प्रणाम कयूं, गति अवरोधक न थियो, जिते वेहे बिला शक टाइम मिले दर्शन कंदा वञूं। बस असां मन रूपी मथे ते गुरनि जे वचन खे रखूं, असांजो मन प्रकाशित थी पए, असांजो वचन सिद्ध थी वञे। सिर ऊपर ठांदा गुर सूरा, नानक तव्हांखे असांजो कार्य पूरो थियो, अचण सिद्ध थियो। जो गुरनि जा वचन कुझु बि असां पंहिंजे मन रूपी मथे ते रखी वियासीं, श्री राम कार्य सफलो थी वेंदो। मथां जो प्रोग्राम तव्हांखे ॿुधाईंदा। सुख मनी सुख अमृत प्रभु नाम भगत नाम। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। राम कृष्ण भगवान की हर हर महादेव। बोल गुरु नानक देव, सतगुरु वसन घोट शहनशाह पारूशाह साहिब, सतगुरु साईं खोताराम साहिब, सच्चे साईं सतराम दास साहिब, पूज अमर शहीद साईं कंवराम साहिब, सखी बाबा सूदाराम साहिब, सर्व संतन महात्मान की, सर्व संतन को पहले